चाचा नालो छा आहे तव्हांजो? मोहम्मद मेवो नालो आहे साईं। मोहम्मद मेवा किथां जा आहियो? सोबे लुंड जा आहियूं साईं। सोबो लुंड यारो लुंड? हा यार लुंड उतां जा आहियूं। सूमरपुर इलाइक़ो। सूमरपुर इलाइक़ो सोबो आहे यार लुंड। एॾा ज़ुल्म न आहिनि जेका अॼु हद मुकी वई आहे। एॾी पुलिस बि कॾहिं असां ते ईअं तशदुद न कयो आहे जहिड़े अॼु हिन कई आहे। पुलिस बि कॾहिं न कयो आहे। जवाबदार कोन्हे थी न जवाबदार पुलिस पुलिस ही न विढ़दी आहे जहिड़े अॼु हिन जवाबदार असांखे कुटियो आहे। जवाब पुलिस ई औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु असां DHQ प्रेस क्लब मीरपुर माथेलो में मौजूदु आहियूं। हीअ अछी दाढ़ी सां गुड़ हारींदड़ जेको पीरसन आहे हिन जो तालुक़ लुंड बिरादरी सां आहे ऐं हीअ जेको पोड़ो हिन वक़्तु मरणी हालत में हिते पहुतो आहे हिन जो बि तालुक़ यारो लुंड वारे इलाइक़े सां आहे। हीअ चाचो पोड़ो बि हिननि सां गॾु आयो आहे। हिन जो इल्ज़ाम आहे त इफ़्तिखार लुंड जेको PTI जो अॻुवाण आहे ऐं ख़ालिद लुंड जो भाइटियो आहे उन्हनि तरफ़ां हिननि ते मुबैना तौरु वैशियाणो तशदुद कयो वियो आहे। हीअ पीरसन रोई दहां ॾिए थो। हिन जो चवणु आहे त इफ़्तिखार लुंड हिन जे मथां तशदुद कयो आहे, हिन जी तज़लील कई आहे। हिन जी जेको ॾाढ़ी मुबारक आहे सुनत मुबारक उहा पटी आहे। हीअ ज़ाहिर बि आहे चाचे जी ॾाढ़ी त जेकी ज़ाहिर थिए थी त हथ सां पटी वई आहे। हीअ न सिर्फ़ु रोए पियो पर हीअ पंहिंजी जेकी वारदात आहे उहा ॿुधाईंदे इंतिहाई ॾुख वारी कैफ़ियत में आहे। हिन जो चवणु आहे त इफ़्तिखार लुंड जेको आहे हिननि खे बंगले ते घुराए हिननि खे यरगमाल करे हिननि जे मथां वैशियाणो तशदुद कयो आहे। हिन चाचे जो चवणु आहे त हिन जी जंग जेकी आहे उहा कुझु अर्सो अॻु में भॼी पई हुई। हिन जे जंग में राड पयल आहे पर तंहिं बावजूदि हिननि जे मथां जेको आहे उहो बेरहमाणो तशदुद कयो वियो आहे। अचो त हिन चाचे खां पुछूं था त हिननि जे मथां इफ़्तिखार लुंड छो तशदुद कयो आहे, छा वजह आहे जो उन में इंसानियत भुलिजी वई इफ़्तिखार लुंड में। ऐं हिन चाचे जी उमिरि जो क़दुरु लिहाज़ न कयो ऐं न सिर्फ़ु हिन जे मथां हिन उमिरि में तशदुद कयो आहे। हिन जा कपिड़ा जेके आहिनि उहे लीरूं लीरूं थियल आहिनि, हिन खे धक लॻल आहिनि, हिन जी ॾाढ़ी मुबारक जेकी आहे उहा पिणु पटियल आहे। चाचा तव्हांजो छा नालो आहे? मोहम्मद मेवो नालो आहे साईं। चाचा छा थियो आहे? सरदार साहब सरदार ते इफ़्तिखार खान विड़ियो आहे। छा वजह बणी चाचा, छो विड़ियो, एॾो ज़ुल्म छो कयो आहे? ज़ुल्म कोई फ़ैसिले में वॾेरे जे चवण ते विड़ियो। गुलाम मुस्तफ़ा जे चवण ते उन चयो त फिरी पियो असांखे मजे अॻु में जीअं ॿुधायो जीअं मूंखे कुटियो त जीअं अॼु गेलियो थियो तमामु असांखे ॾाढो 3 कलाक असांखे कपिड़ा लाराए धुप ते असांखे उते विहारे छॾियो त खन ख़ुशी जुदा कयूं। मूंखे चयो सलवार बि ला उघाड़ो थी सही मां गेलियो त मूंखे चुतगीर कराए अथसि। मां अची ॼाणे ॿिया माण्हू बुज़ुर्ग बीठा आहियूं चवनि असां ॾाढा 3 कलाक 4 कलाक असां वाड़िया पियासीं धुप ते ढोर धुप ते फर्श ते असांखे हेठि विया मुंहिंजा पेर सड़नि पिया हर ॻाल्हि सड़े पई पर अहसासु न आयो। ॾाढा असांखे तकलीफ़ थी असांखे वॾी तकलीफ़। ही ॾाढ़ी खे छा थियो आहे चाचा तव्हांजी खे? हे ॾाढ़ी मां हिन में हथ विधी मूंखे दसे पटियो अथसि ॾाढ़ी सां मरोड़ो ॾिनो दसियूं आया मूंखे टंगियूं आया। जी चाचा छा ॿुधायो पिया? ॾाढ़ी खे हीअं वठी हीअं टंगियो अथसि ॾाढ़ी में, ॾाढ़ी पटी हिनखे हीअं करे हीअं दसे पियो। हिनखे ठुशो आयो अथसि बेहोश थी किरियो, हे बि किरियो। हिनखे इहो अहसासु न आयो अच्छी ॾाढ़ी आहे वॾो आहे पाण नंढड़ो कल्ह जो ॿारु आहे। हिनखे एतिरो अहसासु बि न अचे पियो थुकां सटाए उन्हनि वीचारनि खे चटाए पियो। उहो अॻे बि इहो सरियो हमरा कंहिं लुंड खे टपायोसि असां चयोसीं त हे कंहिं ईअं हथ जी आहे। बहरहाल हक़ीक़त हुई अॼु जेका असां सां तई आहे न हे हक़ीक़त हुई। उन्हनि वरी उहो कंदार उन खे पिस्टल कढे ॾेखारी अचे मां तोखे मारींदुमि जेको खून पियो फ़ैसिलो थियो मां भरे ॾींदुमि तुंहिंजो खून। वरी उहो पिस्टल जे भाउ खां भॼी वरी माने आयो माने चयो मामा मां सां गॾियो हल खान चए खान जी चिठी आहे हुकुम आयो आहे चए हाणे जा हाणे अचो। मां चयो खान सरदार आहे ॻाल्हियूं ॿुधंदो उन छोकिरे पास कंदार चयो साईं हे जेको छोकिरो आहे इरफान नालो हुयो चए हिन मूंखे हिते थप हई आहे बाबा थप तोखे छोड़ो चयो मां चयो त वरी इहो छड़ो उन जो ईअं चवणो ईअं हलियो आयो। जे तव्हांजे दर ते आया आहियूं अटो वठणु कई शइ वठणु आया आहियूं त तव्हां उहो मेणा ॾियो इमां जो एतिरो मां खट ते किरियो वञी पावो लोग खट जो वरी जंग में वठी गेले नौकरनि खे चुलो लाहोसि कुते वारी कार असांखे धुप ते हिते दसे मूंखे पुटी में लॻे गोॾनि सां पुटी आम ॿुधी वियो ॿियो हिकु नकर वरी पाणी खणी हथ उन खे चए बहानो कई कुझु
कुझु बि कोन था वरी हेठि थुक सटे त इहा चट वरी मुंहं में थका थुकण था अचे लाइक़ ई अहिड़ा थुकनि जे लाइक़ था अचे केरु चवंदा तव्हां सॼी ज़िले वारनि खे एसपी खे सभिनीनि खे ख़ुदा करण इंसाफ़ कयो वञे न मां सुभाणे ते प्रेस क्लब में पाण त पाण पेट्रोल हाणे साड़े छॾींदुमि इन बदतर ज़िंदगी को मौत भलो आहे मरी वेंदासीं न असां वटि को इंसाफ़ कोन्हे ज़िले घोटकी में चढ़ियो सरदारनि जी मां मरी पई आहे आहे एसपी आहे गैरत हिननि जो इंसाफ़ थींदो हे पोड़ा जेके रोइनि था हिन उमिरि में ऐं कसूर छड़ो इहो आहे त वॾेरे जो जेको कमदार आहे उनजो साम्हूं हिननि जे मुंहं में असांखे चवंदे शर्म अचे थी पर उनखे कंदे न आई आहे उहो हे चवनि था त हिननि खे थुकूं जेके आहिनि उहे उछलाए करे सरदार इफ्तिखार लुंड तरफ़ां जेको आहे उहो चटायूं वयूं आहिनि हीउ इंतिहाई नामुनासिब रवैयो आहे हीउ त झंग जो कानून आहे अहिड़ो रवैयो अहिड़ी तज़लील इंसान त केरु नथो करे सघे जहिड़ी हे वारदात ॿुधाइनि था ऐं हीअ जहिड़ी महिल खां वठी आया आहिनि हिननि जी रिकॉर्डिंग कई आहे रोई रोई हिननि पंहिंजो हाल कयो आहे हे चाचो पोड़ो आहे हीअ उनजो बिरादर आहे हे टई भाउ आहिनि जेके ॿुधाइनि था त इफ्तिखार लुंड हिननि जे मथां वेशियाणो तशदुद कयो आहे हिननि जी तज़लील कई आहे ऐं हीअ ॿुधाइनि था त जेको काबिल भईअ खे फ़ोन कई न काबिल भईयो जेको SHO आहे विंगारू रहियो आहे हमेशह वॾेरनि जो उनखे फ़ोन कई हुई इफ्तिखार लुंड हिन जे साम्हूं त हिननि खे खणी वञे मां तोखे पैसा ॾियां थो हिननि जे मथां जेको आहे उहो FIR दाख़िल कई वञे ऐं हिननि खे हिननि जी गिरफ़्तारी छो कई वञे असांजे साम्हूं पैसा कढे रखी टेबल ते चए 4 लाख ॾियां थो कंहिंखे चयईं फोन ते ॻाल्हाई भाई काबिल भईअ सां असां पैसा पिया थी अची खणी चर्च बि ॾियां थो ऐं टेक्नीकल जा मां वटि नकली कागज़ पिया थी उहे ॾियां थो हाणे पूरे 3 कलाक विहारियईं उहो पोइ न आयो 3 कलाकनि ताईं विहारी वेठो हा रहियो। उन जे पैसे जो चवां वेठो रहिया चए अचे मां हिननि खे पुलिस जो ॾे जान छुटे पुलिस वठंदी आख़िर वठी वेंदी थाणनि में वेंदी टेक्टर ई ज़ाहिर थींदा पोइ असांखे अहिड़ी हालत में पुलिस वठंदी जवाबदार असां आहियूं जवाबदारनि सां बि एॾो पुलिस इहा कई न कंदी जहिड़ी आहे हिन असां सां कई आहे चोर सां बि न थींदी त कहिड़ी चोरी कई आहे सिर्फ़ु ॻाल्हायो एतिरो उन्हनि मासूम खे कुटे पियो छो कुटे पियो मां सिर्फ़ु चयो त वॾेरे जे चवण उन वॾेरे पिस्टल खणी उन ते ॾेखारियो अथसि छो ॾेखारे वॾेरो इहो पिस्टल अॼु एतिरो चवणो हिन जो कुटण असांजी कवायर कयो निंदड़ खे का बि शइ धक लॻल आहे न चाचा तोखे हा किरियो वञे हिते ठुशो आयो त खट पई पोइ खट ते वञी किरियो वञी मूंखे धक लॻो अखि में मुंहिंजी नज़र कमज़ोर थी वई अखि खोले के धक अंदरि ईंदा कहिड़ो लॻी वियो तव्हांखे चाचा कपिड़ा ॾेखारियो पिया तव्हांजा फाड़ियल आहिनि हिकिड़ो मिंट उथी वियो चोला लावे वरी चोला फाड़े पियो कपिड़ा असांजा फाड़े पियो चोला कपिड़ा असांजे फड़ाइनि चयो पहिरियों बि चवनि असां लारा 3 कलाक असांखे धुप थी विया धक चाचा तोखे लॻल आहे न हा हे धक इहे अखि में बि लॻल धक त जेको असांखे